सियासत, सलामती, वापार, मैशत, मालियात ऐं सीड़पकारी वारनि शोबनि में सरकार खे वधीक हथी ॾिनी वेंदी। रियासतनि जी ख़ुदमुख्तियारी, आज़ादी ऐं इलाइक़ाई सालमियत जो गॾियल एहतराम चटादार तरक़ीअ जो बुनियाद आहे। ACO जो गॾियल पधरनामो जारी न इक़्तिसादी डायलॉग ते इतफ़ाक़ ऐं तंज़ीम जी बजट बाबति मामलनि जी बि मंज़ूरी। पधरे मूजिबि ACO जे ईंदड़ सरबराही इजलास जी सदारत रूस खे ॾिनी वई। पाकिस्तान खिते में इस्तेकाम चाहे तो अफगान सरजमीन जो दहशतगर्दी लाइ इस्तेमाल रोकणो पवंदो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो ACO कॉन्फ्रेंस खे खिताब। चयाईं चटादार तरक़ीअ लाइ इलाइक़ाई सहकार ऐं राब्तनि खे हथी वठणु ज़रूरी आहे। मुआशी तरक़ी, इस्तेकाम ऐं ख़ुशहाली लाइ गॾिजी अॻिते वधणो पवंदो। सरहद पार दहशतगर्दी, इंतहा पसंदी ऐं अलहदगी पसंदी जहिड़ियूं सरगर्मियूं जारी रहंदियूं त वापार ऐं अवामी सतह ते राब्तनि खे हथी ॾियणु ॾुखियो थी वेंदो। सोचणु घुरिजे त हालतूं मुख़्तलिफ़ हुजनि त असां केतिरा वॾा फ़ाइदा हासिल करे सघूं था। भारतीय परॾेही वज़ीर जे शंकर जो शंघाई सहकार तंज़ीम खे ख़िताब। चवे थो असांजो सहकार हिक तरफ़ी एजेंडा बदिरां गॾियल एतिराम ऐं ख़ुदि मुख्तियारी जी बराबरीअ ते ॿधल हुजणु घुरिजे। असांखे हिक ॿिए जे इलाइक़ाई सालमियत ऐं ख़ुदि मुख्तियारी जो एहतराम करणु घुरिजे। तरक़ी इस्तेकाम जो दारोमदार अमन ते आहे। छवीह आईनी तरमीम, सदर आसिफ अली ज़रदारी क़ौमी असेंबली ऐं सेनेट जा इजलास सॾाए वरिता। सेनेट जो इजलास सुभाणे 3 वॻे ऐं क़ौमी असेंबली जो इजलास सुभाणे 4 वॻे तलब। आईनी तरमीम बाबति ख़ासि कमेटी जो इजलास बि बिना नतीजे ख़तम। PTI ऐं JUI जा मेंबर शरीक न थिया। ज़रियनि जो चवणु आहे त ख़ासि कमेटी जो इजलास सुभाणे 12 वॻे ॿीहर थींदो। PTI बानी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जे चांसलर वारी डोड़ मां ॿाहिरि। ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी पारां चांसलर जी चूंड लाइ उमीदवारनि जी लिस्ट पधरी। चांसलर लाइ उमीदवारनि जी पधरी कयल लिस्ट में PTI बानी जो नालो शामिल ई न आहे। ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी इंतिज़ामिया 38 उमीदवारनि जे नालनि जी लिस्ट पधरी कई। ऑनलाइन वोटिंग 18 ऑक्टोबर ते थींदी। एहतजाज सभिनी जो हक़ आहे पर तशद्दुद जी इजाज़त नाहे। आइन में सभिनी जा हक़ लिखियल आहिनि। इदारनि जे ख़िलाफ़ साज़िश न कई वञे। PTI एहतजाज जो सर वापसि वठी सुठो फ़ैसिलो कयो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमूर जो तक़रीब ऐं मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं बिलावल भुट्टो ज़रदारी मौलाना फज़लुर रहमान विच में मुलाक़ात दौरान मुल्की बहितरीअ लाइ ॻाल्हियूं थियूं। हाणे सुठियूं ख़बरूं अचणु शुरू थी वियूं आहिनि। सूबाई वज़ीर कराची में बिजली ते हलंदड़ मोटरसाइकिलुनि जो पिणु इब्तिदा कयो। सिंध सरकार डॉक्टर शाहनवाज़ कुंभर वाक़िए जी अदालती जांच लाइ सिंध हाई कोर्ट जे रजिस्ट्रार खे ख़त लिखी छॾियो। ख़त जे मतन में चयो वियो आहे त डॉक्टर शाहनवाज़ जे क़त्ल समेत मजमूई तौर ते दाख़िल 6 केसनि जी जांच कराई वञे। ख़त में हाज़िर सर्विस जजिस ते बदल कमीशन जोड़ने जी इस्तदा। चोॾहनि महीननि खां गुम टंडे आदमवासी शागिर्द खे पंजाब पुलिस क़त्ल करे छॾियो। रहीमयार ख़ान पुलिस पारां मुक़ाबले में नौजवान खे मारण जी दावा। ॻोठ खेर मोहम्मद मरी वासी साजन मलूकानी जे वारसनि खे रहीमयार ख़ान पुलिस मुक़ाबले में नौजवान खे मारण जो इतला ॾिनो। वारिस लाश वसूल करण रहीमयार ख़ान पहुतल। वारसनि मूजिबि नौजवान 14 महीननि खां गुम हो, जंहिंजी बाज़ियाबीअ लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त पिणु दाख़िल कई वई हुई। कंदकोच में पुराणे तकरारता नौजवान क़त्ल। गर्ल्स हाई स्कूल भरिसां ख़ानगी स्कूल जे उस्ताद अज़हर मरी खे गोलियुनि जो ख़ाद बणायो वियो। वाक़िए बाद मक़तूल नौजवान जो लाश अस्पताल मुंतक़िल। कमर में हथियारबंदनि फायरिंग करे नारी खे क़त्ल करे छॾियो। बागन शाह बुखारी भरिसां गाॾी में सवार हथियारबंदनि जी फायरिंग में नारी अलमास बुरड़ो क़त्ल थी वई। वाक़िए बाद जवाबदार फ़रार। पुलिस मूजिबि मक़तूल नारी पुलिस एहलकार सफ़ीर बुरड़ो जी धीउ आहे।
नए धेरे भरिसां ॻोठ अलह वरायो सोलंगी में चोरनि हथां क़तल ॼाणल औरत खे कार इल्ज़ाम हेठि क़तल करण जो इंकशाफ। मक़तूला हमीदा नारेजो जे मुड़िस यासीन नारेजो गिरफ़्तारी बाद ज़ाल खे क़तल करण जो इतराफ़ करे वरितो। पुलिस मूजिबि जवाबदार यासीन नारेजो पंहिंजी घरवारी हमीदा नारेजो खे कार जो इल्ज़ाम लॻाए क़तल कयो। वाटसन वाक़िए खे चोरी जो रंग ॾियण जी कोशिश कई। चिकबाबाद में मुबैना तौर ज्यादती जो निशानो बणियल औरत पोलियो वर्कर के 50 लाख रुपए जो चेक मिली वियो। औरतुनि जी तरक्की बाबति सूबाई वज़ीर शाहीना शेर अली, MP निदा खोड़ो ऐं शेर मोहम्मद मुगेरी मुतासिर औरत जे घर पहुची खेसि चेक ॾिनो। हर मुमकिन मदद करण जी बि ख़ातिरी। धरती TV ऐं सोभ मीडिया ग्रुप जो 1 डिसंबर ते सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइण जो ऐलान। सकाफ़ती ॾिहाड़ो सिहत ऐं रवादारी वरी सिंध जे सर हेठि मल्हायो वेंदो। धरती TV ऐं सोभ मीडिया ग्रुप जे तर्जुमाननि जो चवणु आहे त सकाफ़त जो ॾिहाड़ो सिंध समेत सॼी दुनिया में भरपूर नमूने मल्हाए सिहत ऐं रवादारी वरी सिंध जो पैगाम कुंड कुर्च में पहुचायो वेंदो। ऐं सिंध रवादारी मार्च जे मुज़ाहिरीन ते तशद्दुद, गिरफ़्तारियुनि ऐं केस दाख़िल करण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज। क़ौम परस्त तंज़ीमुनि पारां टंडे अलियार, वारह, गंबट, ॼाम साहब में बि एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। गोलारजी, हिंगोरजा, फ़कीराबाद, मांझंद ऐं बुरड़ी शहकरी में बि एहतिजाज। अख़बारनि जो चवणु आहे त सिंध जे बाशऊर माण्हुनि ते तशद्दुद, गिरफ़्तारियुनि ऐं केस दाख़िल कंदड़ पुलिस अमलदारनि ऐं एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।